बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गरीब दोस्त सखर जी त मुंहिंजो नालो इमरान अली खोसो आहे। मां मोहम्मद असलम खोसे शहीद जो पुटु आहियां ऐं मां वेठल पुराणे सखर में आहियां। मां हिकिड़ो गुरबत जी ज़िंदगी पाण गुज़ारी हुई। अॼु उहो गुरबत जो अहसासु मूंखे पाण खे आहे जेको आहे। जॾहिं खां वठी लॉकडाउन लॻो हुयो ऐं मां हालात ॾिठा ॾाढा जेको आहे, पोइ असां हिकिड़ो आवाज़ु उथारियोसीं। मूंखे हिकिड़े कंहिं इंसान मूंखे चयो त बाबा हे हक़दारनि माण्हू ताईं सामान पुॼायो। पोइ असां हिकिड़ो पाण में ग़रीब दोस्त सखर जीअं असां हिकिड़ा दोस्तनि पाण में हिकिड़ी असां कम्यूनिटी पंहिंजी टीम असां हिकिड़ी ठातीसीं। उन में कुझु ख़ैरपुर जा दोस्त हुया, कुझु सखर जा हुया, कुझु पिराले जा हुया। उन्हनि जे करे असां हिकिड़ो आवाज़ु उथारियोसीं ऐं उहो असांजो अञा अलाह जो शुक्र आहे, मुंहिंजे परवरदिगार जो, उहो असांजो कमु वधंदो हले थो ऐं असांजो हींअर बि उहो प्रोग्राम हले थो। असां हर साल प्रोग्राम ईद जो बि कंदा आहियूं, पर असांजो 12 महीना हले थो। मां उन्हनि दोस्तनि जो थो रहतो आहियां जिन मूंखे हिमत ॾिराई आहे ऐं उन्हनि माण्हुनि जो मां लख थो रहतो आहियां जिन ग़रीबनि ताईं मूंखे उन्हनि सामान परचेस करे ॾिनो आहे। मां उहो सामान वठी करे उन्हनि ताईं बाअमाल पुॼाईंदो आहियां। असां हिकिड़ो सखर जे शहर लाइ आवाज़ु उथारियोसीं, पिराले जे लाइ उथारियोसीं, पीरगोठ जे लाइ उथारियोसीं, ख़ैरपुर जे लाइ, रोडी जे लाइ, कंधनि जे पासे जिते जिते को हादसो थिए थो या किथे थिए थो असां उते बिल्कुलु पूरी था ॾियूं। ख़ासि करे असांजो घणो जेको कमु हले थो उहो बेवा औरतुनि ते ऐं यतीमनि ॿारनि ते जेको आहे ऐं जेके माज़ूर हिकु जॻह ते पिया आहिनि जेको आहे। त असांजो हिकिड़ो इहो ॾाढो सिस्टम वधी हलियो आहे ऐं मां ॿियनि माण्हुनि खे अपील कंदुसि, जीअं असां हिकिड़ो ठातो आहे ग़रीबनि जे लाइ हिकिड़ो, त असां सां अची ताउन करनि ऐं असां सां मिली करे असां सां विज़िट करनि जेको आहे। ऐं असां सखर वारनि जा बि थोरा त आहियूं, ख़ैरपुर वारनि जा बि थोरा त आहियूं, रोडी वारनि जा बि आहियूं ऐं पिराले वारनि जा बि आहियूं। जेके मुंहिंजा न्यूज़ वारा भाउ आहिनि, रिपोर्टर, मां उन्हनि जो बि थोराइतो आहियां जिन असांजो हिकिड़ो आवाज़ु उथारियो आहे, आवाज़ु वधायो आहे। त असांजो हाणे वरी ईद खां पोइ असांजो यतीमनि जे लाइ असां हिकिड़ो प्रोसीजर ठाहियो आहे, जंहिंमें असां हुन में कपिड़ा बि डोनेट कंदासीं ऐं राशन बि डोनेट कंदासीं, माज़ूरनि खे बि ॾींदासीं ऐं असां सां जेतिरो थी सघे असां सां ताउन कयो। मुंहिंजो जेको मोबाइल नंबर आहे इमरान अली खोसे जो 031839511133। जेको बि कोई ताउन करणु चाहे थो उहो असां सां हिन नंबर ते राब्तो करनि ऐं मां हर माण्हुनि जो थोराइतो रहंदुसि ऐं मां हिननि ग़रीबनि जे लाइ आवाज़ु उथारियो। मां पाण गुरबत हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारी, मूंखे गुरबत जो मूंखे अहसासु आहे त गुरबत छा आहे जेको आहे। त ख़ुदाया जेके अॼुकल्ह मासूम बचा जेके वीचारनि खे कपिड़ा कंहिं वटि कोन्हनि, के जेके फाटल जेके ईदनि ते असां ॾिठासीं उन्हनि माण्हुनि खे अञा ताईं बि उन्हनि जी वीचारनि ईद ईअं गुज़री आहे। त इन जे करे जेतिरो थी सघेव इन्हनि ग़रीबनि जे लाइ अचो, असां सां ताउन कयो। मां हर माण्हू जो थोराइतो रहंदुसि।